या सेज हयाती। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। रस काबू खाना मां चने सर वया चने सर अबू कमतार जो पुट शायद तवा के या खबर होती चने सर जी चाल जंगन फलन चू वायु बताल। रस काबू खाना इते तवा के कमस आया सी और न मुराद के डिठो से न तो सब समझ में गाल अची वई असा पेरे सा आया यो हाल ये चढ़ पियो। काबू खान मुंहिंजी भाॼाई रशम ऐं असांजो नौकर लौंग गुम थी विया आहिनि। उन्हनि जी तलाश में तव्हांजो दर्द आहे। ॿियो मिड़ई सभु ख़ैर। गुम थी विया आहिनि या भॼी विया आहिनि? तव्हां जेको बि सम्झो, पर मां त चवंदुसि त गुम थी विया आहिनि। तूं सही दर ते आयो आहीं। लौंग ऐं रेशम मूं वटि आहिनि। हिन जो मतिलबु त असांजी तलाश ख़तम थी वई। काबू खान इहे ॿई बाहूं मुंहिंजे हवाले कर, हिन में सुठो थी। लौंग ऐं रेशम जेकॾहिं तोसां वञणु चाहिनि मूंखे को एतिराज़ कोन्हे। हा, बाक़ी जेकॾहिं उहे ॿई तोसां नथा वञणु चाहिनि त दुनिया जे कंहिं बि माण्हूअ खे ताक़त न आहे जो लौंग ऐं रेशम खे मूं वटां ज़ोरी खंबे खणी वञनि। रस काबू खान ये ॿई ॼणा तव्हां खे असांखे ॼणा पवंदा न त तूं छा कंदे? हा, वञ, जेको करणो अथई वञी कर। मुराद हुकुम कयो रेस, जल्दी ॿुधायो छा करणो आहे। इन्हनि खे इज्जत सां ॿाहिरि छॾे अचु। ही काबू खान जो तरो आहे, किथे मां पंहिंजो ॾाढो न लॼाए वेहा। ऐं तव्हां जे लाइ बहितर इहो ई आहे त इज्जत सां हितां हलिया वञो। रईस काबू खान, मां तोखे चङी तरह सुञाणतो। तो पंहिंजो तॾो विञायो आहे। तो शायदि मूंखे चङी तरह सुञातो ई न आहे। सर खबर पई आहे त जुमे ॾींहुं हाशिम जी शादी आहे। अच्छा, तो हाणे इहो दिलावर बि ॿिर खां ॿाहिरि निकिरंदो यार जी शादीअ में शिरकत करण लाइ। हा सर, हाणे दिलावर हाशिम जी शादीअ में ज़रूर ईंदो, छो त हाशिम चयो आहे त जेसि ताईं दिलावर मुंहिंजे शादीअ में न ईंदो तेसि ताईं मां मोड़ न ॿधंदुसि। जाफर खान, मोबाइल कर, नफ़री तयारु कर। हाशिम जी शादीअ जो ॾींहुं दिलावर जी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हुअणु घुरिजे। हा साहब, जीअं ई दिलावर रेस काबू खान जे ॻोठ मां निकिरंदो उहो ॾींहुं हुनजे ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। ठीकु आहे, ख़ाली मोबाइल तयारु कराए कर त गश्त करे अचो। ख़ाली ॾियो इन मुल्क खे टांगा, छो त पैसो आहे त सभु कुझु आहे। दिलावर, मूंखे ख़बर आहे त तूं मुड़ुसु माण्हू आहीं। तूं कॾहिं बि अहिड़ो कमु न आहे कयो जंहिंसां कंहिंजी दिलि रंजी हुजे। बाक़ी न सूबेदार सिकंदर तव्हां ते कूड़ा केस आया आहिनि, पर हिकु ॻाल्हि यादि रखिजे, आख़िरी पासे सचो माण्हू खणंदो आहे दिलावर। कूड़ जे मुंहं में सदाईं धूड़ आहे। वैसे बेशक तव्हां बि सामुन जा रखवाल आहियो। मां जेतिरा ॾींहं बि तव्हां वटि रहियुसि सुकून सां रहियुसि। वैसे इहा कंहिं दुश्मन खे ताक़त ई कोन थी जो मूं ॾांहुं अखि खणी निहारे। ॿी ॻाल्हि त हाशिम भाउ सां मूं वाइदो कयो हो
त हुनखे मोड़ मां ॿधंदुसि हुन करे मूंखे होॾां वञणो पवंदो। बाबा इहा त तुंहिंजी मर्ज़ी आहे, पंहिंजी ख़ुशीअ सां भले वञ, बाक़ी असांजा दरवाज़ा तुंहिंजे लाइ खुलियल आहे। रेसा आशम भाउ ॾे मूंखे वञणो पवंदो, पाण में मिट आहियूं न त मां हरू हितां थोड़ा ई वञा। दिलावर हिते तूं असांजी हिफ़ाज़त में आहीं, जेसिताईं असांजी हदुनि में आहीं तोखे कुझु बि कोन थींदो, बाक़ी असांजी हदूं टपी त कोशिश कजांइ तोखे पंहिंजो दिफ़ा पाण करणो आहे। रेसा अल्लाह मालिक आहे, हूअं बि त हिक न हिक ॾींहुं मरणो आहे न। कुल नफ़्सन ज़ाइक़तुल मौत, हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो त चखणो आहे न। दिलेर मुड़ साईं, अल्लाह तोखे पंहिंजी अमान में रखंदो, चल कोसो वाह न लॻंदी। पर दिलावर जंहिं ॾींहुं बि हितां वञी न मूंखां मोकिलायूं ज़रूरु वञिजे। रेसा तव्हांजी मोहबत ॾिसी मुंहिंजी दिलि चवे थी त तव्हांजे पेरनि ते हथ रखी मां तव्हां खां मोकिलाए था वञा। जुड़ियो रहंदे सदाईं। रेसा तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं, चङो मां हाणे हलां थो। चने सर तुंहिंजो वालद कमदार नबू जवानी में वॾो कटकू चङनि भलनि जा पटका लाईंदो। हाणे नबू कमदार तुंहिंजी वरी नेकी थो करे, झोनू थी वियो आहे ऐं तूं हुनजी सीट संभाल, कुझु कल्याण कर, कुझु करे ॾेखार। मां तोखे जे कम लाइ मोकिलियां थो उहो कमु तोखां थिए ई कोन थो। मजन साईं दुआ खपे तुंहिंजी, मां बि चङनि भलनि ढिंगनि खे खेरी करे सघां थो, पर मां तकड़ खां कमु न आहियां वठंदो। आस्ते आस्ते शिकार खे निशाने ते पको करे पोइ थक ई हिकु हणंदो आहियां त चने सर जी चाल चङनि भलनि जो वायु बताल करे छॾींदी आहे। मौजन साईं ये पुट मुहारो बणाइतो अथव, ॿिए बणाइतो कोन अथव। 10 साल जेको टीप खाई आयो आहे पोइ हज़ार कुझु न कुझु कयो हुजे तॾहिं 10 साल खाई आयो न भाउ। विझ जा पाणी अथसि, विझ जा, मूंखे त टपा त किथे कुझु करे न विझे त पवां आऊं हींअर हिन उमिरि में हज़ार में। पर ठीकु आहे, तोता सिर कुर्बान आहे, जॾहिं असां टिंडियूं चाढ़े छॾियूं पुट ते त पोइ हाणे माशाला पुट पढ़ंदे हवाले। ऐं साईं मूंखे पक अथव त मूं चयां मुंहिंजो पुटु चने सर बि घटि न कंदो ऐं दुश्मन खे मैदान मारींदो। त पोइ ईअं सम्झ नबू कमदार त ही चने सर जो इम्तिहान आहे ऐं हीअ इम्तिहान आसान कोन हूंदो। जेकॾहिं पास थी वियो न त सॼी उमिरि विहारे खाराईंदोमांसि। मजन साईं मां हर इम्तिहान ॾियण जे लाइ तयारु आहियां। लौंग खे मारे रेशम खे खणी तुंहिंजे पेरनि में उछलींदुसि। त पोइ लौंग रेशम खे मारे आणे ॾे त पोइ मुड़ुस मञाए। मजन साईं लौंग जो लाश ॾींदुमि तोखे, लाश। आगे इहा ख़बर पई आहे त रेशम हवेलीअ खां कोन थी निकिरे, पोइ मूंखे इंतज़ारु करणो पवंदो त हू जेॾी महिल ॿाहिरि निकिती ईअं सम्झ त कोई कोन। 1 हफ़्तो अथई, 1 हफ़्ते में इहो कमु करे ॾेखार, पोइ जेको चवंदे उहो ई थींदो ऐं तव्हांखे माला माल करे छॾींदुसि। चने सर तूं हिकिड़ो कमु कर, हिकिड़ो त हमरा पाण था वठी वञी जासूसी करा या रेशम केॾी महिल थी निकिरे इहो ॾिस त सही। ऐं ॿुध, तूं खां बुखां ॻोठ खां ॿाहिरि रहिजां, हमरा माणजा, ऐं जेॾी महिल वझ मिलेव त पोइ पाणे तोखे ॿुधाईंदा, पोइ कर धमाको, वाह करे ॾेखारजा, पोइ खट नहीं भाग। दुआ खपे तुझी बाबा साईं, दुआ खपे तुझी। चओ त चने सर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल करे छॾींदी आहे। अल्लाह भाई इहो कर वाह,
लबू कमदार है पुट चङनि भलनि जी वायूं बताल करण आयो तो इंशाल्लाह करे ॾेखारी। मीरा तू फिक्र न कर, मां से हयाती। मीरा तू परेशान न थी, असां चुपचाप हलिया हलंदासीं, कंहिंखे का ख़बर ई कान पवंदी। दिलावर मूंखे ख़बर आहे त ॻोठ जे हर पासे खां पुलिस चेक पोस्ट ठाही वेठी आहे। चरी असां पंधु रवाना थी वेंदासीं, विच वठंदासीं। इहो बि नामुमकिन आहे दिलावर, छो त सॼे ॻोठ ते पुलिस जो घेरो आहे। जेकॾहिं असां ॿाहिरि निकिरंदासीं न, या त ॿधिजी वेंदासीं या मारिजी वेंदासीं। मीरा तू फिक्र न कर, मां हर हालत में तोखे हाशिम भाउ जी शादीअ ते ज़रूर पहुचाईंदुसि। छा तोखे मूं ते एतबार कोन्हे को? तो ते एतबार त आहे, पर हालतूं अहिड़ियूं आहिनि जो पंहिंजो पाण ते एतबार ई कोन थो अचे। मीरा तू फिक्र छो थी करी? पर अदा कीअं? ॿाहिरि पुलिस असांखे मारण जे लाइ वेठी आहे, त पोइ असां कीअं वञी सघंदासीं? अदी इहो मुंहिंजो मसइलो आहे, तू वेही ॾिसजांइ त मां कीअं थो तव्हांखे पुलिस जे अॻियां वठी हलां। हाणे तू परेशान न थी, तू आराम कर, त मां ऐं दिलावर संगत सां सलाह करे मोटी था अचूं। ॿुध दिलावर, ॿे ख़बर जाफ़र? सर अमन लॻो पियो आहे, सभु ख़ैर आहे। शाहबाज़ जाफ़र ख़ान, होशियारी सां। दिलावर केॾी महिल बि हितां निकिरी सघे थो। दिलावर खे ज़िंदा नाहे छॾणो, छो त दिलावर ते 10 लख रुपया इनाम रखियल आहे। ऐं तोखे त ख़बर आहे, पैसो आहे त सभु कुझु आहे। सर असां सभिनी रस्तनि ते जवाननि खे बीहारे छॾियो आहे, ऐं हर ईंदड़ वेंदड़ गाॾीअ खे सख़्तीअ सां चेक करे आहियूं। हाणे दिलावर जो लाश हाशिम खे मिलंदो, सिर्फ़ लाश। ओ ईअं, इहो इनाम असांखे हर हालत में वठिणो आहे। साहब ईअं सम्झो त इनाम जी रक़म तव्हांजे गीदे में पई आहे, हर तरफ़ सख़्तीअ सां चेकिंग करे रहिया आहियूं। ठीकु आहे, हाणे मां हलां थो, वरी चक्कर ॾींदुसि। जेका अव्हांजी दिलावर मुड़स माण्हू आहे, अखर माण्हू आहे, असां वटि साम आहे। दिलावर खे असांजे इलाइक़े, असांजी औताक, असांजे ॻोठ में कुझु बि न थियणु घुरिजे। दिलावर हिते ख़ुशि आहे, बाक़ी इहो सूबेदार असांजे ॻोठ में दाख़िली कोन थी सघंदो। जेकॾहिं दाख़िल थी वियो त सूबेदार मूंखे सुञाणे थो, हू मुंहिंजी इजाज़त खां सवा असांजे ॻोठ मां कंहिंखे बि गिरफ़्तार नथो करे सघे। पर मूंखे ॻणती आहे त दिलावर जॾहिं हाशिम जी शादी में ॻोठड़ा ईंदो त रस्ते में सूबेदार सिकंदर ज़रूर का न का हरकत कंदो। वैसे दिलावर खे बचाइण जो इंतज़ाम थियल आहे, हाशिमारनि माण्हू हथ करे वरिता आहिनि। पर सोढा, दिलावर जी हिफ़ाज़त करण बि तुंहिंजो फर्ज़ आहे। उहो असां वटि महिमान आहे, असांजी पनाह में आहे, उनखे हिफ़ाज़त सां ॻोठ पहुचाइण असांजो फर्ज़ आहे। पर असां दिलावर जो फिक्र न कयो, उहा मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। दिलावर खे मां हर सूरत में हाशिम जी शादीअ ते ॻोठ ज़रूर पहुचाईंदुसि। ठीकु आहे सोढा, मूंखे
तो ते पूरो पूरो बरबस हुआ। दरअसल मूंखे इजाज़त तबाह आहे। हाशिम खान, तव्हांखे त ख़बर आहे पंहिंजा 4 दोस्त पुलिस में बि आहिनि। हाँ साईं दादा, मूंखे ख़बर आहे। हाशिम भाउ, संगत ख़बर ॾिनी आहे त तुंहिंजी शादी में वॾो ममण मचण वारो आहे। ऐं ॿियो त असांजे हद वारे थाणे ते ॿियनि थाणनि जी बि नफ़री आई आहे। हथियार बि घुराया अथनि। लॻे थो त दिलावर खे गिरफ़्तार करण लाइ वॾी तयारी कई अथनि। साईं दादा, पुलिस भली केतिरी बि छो न हुजे, पर पोइ बि असांजे राज जा माण्हू घणा आहिनि। कंहिं बि हालत में तव्हांखे दिलावर जी हिफ़ाज़त करणी आहे। साईं दादा, शादीअ में को बि फॾो फसाद न थियणु खपे। ऐं ॿियो त दिलावर जी हिफ़ाज़त जो तोखे सख़्तु बंदोबस्तु करणो पवंदो। हाशिम भाउ, दिलावर जी हिफ़ाज़त लाइ वॾो बंदोबस्तु कयो आहे। वॾेरे कांबू खान जे ॻोठ खां वठी असांजे ॻोठ ताईं हरमा तयार वेठा आहिनि। साईं दादा, कुझु बि थिए, पर दिलावर जो वार बि विंगो थियणु न खपे। नहीं वरी मीरा जे मथे तां चादर खिसके। इहा तुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। बाक़ी जेकॾहिं तोखे अञा बि माण्हुनि ऐं हथियारनि जी ज़रूरत हुजे त ॿुधाए छॾ। हाशिम भाउ, हथियार ऐं माण्हू जाम आहिनि, बस रुगो तुंहिंजी दुआ खपे। या आली मदद मौला अली। अरे सर, दिलावर जवां खां मोकिलाइण आयो आहे। चइबो त अॼु मोकिलाइण आयो आहीं। बाबा जी हिते रही त तुंहिंजा पंहिंजा कख आहिनि, पर जे हाशिम जी शादी में वञी थो त तोखे इजाज़त आहे। रेस अवां जा वॾा वड़ जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त वरी पिया चकर लॻाइबा। हाणे मूंखे इजाज़त ॾियो। इजाज़त। साईं, मां दिलावर जो गिरहो खे करे अच दिलावर। सर, रात खैरियत सां गुज़री वई। किथे दिलावर तव्हां खां निकिरी त न वियो? न साहब, असांजी वॾेरे कांबू खान जे ॻोठ जे सभिनी माण्हुनि ते नज़र आहे। न रुगो मर्दनि ते, पर ॿुढनि ॿारनि ऐं औरतुनि ते बि नज़र आहे। पक सां थो चवीं? सर, रुपए मां अरिड़हं आना पक थो ॼाव। दिलावर वॾो चालाक खिलाड़ी अथई जाफ़र खान। हू न रुगो निशानेबाज़ ऐं तोपची आहे, पर दिलेर बि हद जो आहे। सर, वॾा वॾा दिलेर जॾहिं इहा वर्दी ॾिसंदा आहिनि न त मस्ती मरी वेंदी अथनि। सर, हिन वर्दीअ में वॾी दया आहे। मूंखे इहा पक आहे त दिलावर खान अञा वॾेरे कांबूअ जे ॻोठ में आहे। जेकॾहिं अॼु दिलावर निकिरी वियो त ज़िंदा सलामत हाशिम वटि न पहुचणु घुर्जे। लाश बि सलामत हाशिम वटि कोन पहुचंदो। सर, वो चरिया दिलावर जे सिर ते इनाम आहे 10 लख रुपया। जेकॾहिं न दिलावर खे मारे विधोसीं त 10 लख मिलंदई। 10 लख। त पोइ ठीकु आहे सर, अॼु दिलावर कोन बचंदो। हा, पर होशियारी सां हर गाॾी चेक कर। मां चौकी नंबर 4 खां थी वापसि अचां थो। ओके सर। बाबा, चाचा। खुश हैं? हाँ बाबा, मां खुश आहियां। चाचा। बाबा, हिन घर में अधी मीरा जी कमी महसूस थी थिए न? पुट, तूं मीरा जो फिक्र न कर।
मीरा जरूर ईंदी। पर बाबा बहादुर तो ॿुधायो त अदा दिलावर जे पोयां सॼे ज़िले जी पुलिस गॾु थी आहे। हाँ मां, पोइ बि उन्हनि खे दिलावर हथ कोन ईंदो। अल्लाह ख़ैर करे। बाबा मुंहिंजी दिलि त ॾाढी ज़ोर ज़ोर सां धड़की रही आहे। पुट, कमकार करण जे करे तूं थकिजी पई हूंदी। आराम कंदीअ न त तुंहिंजे दिलि जो धड़को घटिजी वेंदो। अल्लाह साईं अदा दिलावर वारनि ॾे ख़ैर कजांइ। टंडन जी